हरिओम नमो नारायण। ये कथा सूमर देवता जी कथा है। मुझो चैनल है सनातन प्रेमी। तव्हां जेके भी कथा ॾिसो वो सनातन प्रेमी ते कथा ॾिसी सघो था। ही 4 सूमर जो विर्त है। लेडीज़ एक पहिरें सूमर ते सगड़ो ॿधंदियूं आहिनि, के ॿिए सूमर ते ॿधंदियूं आहिनि, के चौथे सूमर ते ॿधंदियूं आहिनि। ऐं गुड़ ऐं अटे जा साॻिया माप सां हू 4 लड्डू ठाहींदियूं आहिनि। कंहिं ज़माने में त सेरनि में ठहंदा, अॼुकल्ह नंढा था ठहनि। हिकिड़ो ब्राह्मण खे ॾींदा आहिनि, हिकिड़ो जेको लड्डू शंकर भॻवान खे ॾींदा आहिनि, सदाशिव। त हिकिड़ो लड्डू सदाशिव खे ॾींदा आहिनि, 3 लड्डू जेके आहिनि हिकिड़ो न्याणी खे ॾींदा आहिनि, ॿिया बाक़ी प्रसादी करे घर में विराईंदा आहिनि। त हाणे जेकी कथा आहे उहा शंकर भॻवान सूमर देवता जी कथा आहे। हिकिड़े ॾींहुं भॻवान शंकर कैलाश पर्वत ते पार्वती सां गॾिजी चौपड़ रांदि करे रहियो हो। हुननि पंहिंजे ततनि जो पुतलो ठाहे उन में पंहिंजे अपार शक्तिअ सां साहु विधो। उन जो नालो इंसाफ़ कंदड़ रखियईं। पार्वती हिकिड़ो पुतलो ठाहे उन में साहु विझईं ऐं उन जो नालो रखियईं इंसाफ़ रखियईं। जेतोणीकि हर का रांदि भॻवान शंकर पे खटी, पर तॾहिं बि उहो इंसाफ़ जो पुतलो ईअं ई पियो चवे त माता पार्वती खटियो। भॻवान शंकर नेठि पंहिंजी माया फेरी जो हुन हिकदमि सच चई ॾिनो त पिता हमेशह खटंदो पियो रहियो आहे ऐं माता हमेशह हाराईंदी पई रही आहे। इंसाफ़ जे पुतले ते जे वाता इहे अखर ॿुधी करे पार्वती खे ॾाढो गुस्सो आयो। पुट खे पारातो ॾिनई त तूं वञी करे कोड़ी थींदे। कोड़ी जे दुख में व्याकुल थी पार्वती जो पुटु जंग जर भटकंदो रहियो, जंगलनि में घुमंदो रहियो। आख़िर अमरावती शहर में पहुची हिकु वण जे हेठां वेठो हो। कुझु ॾींहंनि खां पोइ सावण जो महीनो आयो। पहिरें सूमर ते गोपियुनि शंकर भॻवान जो विर्त रखियो। सगड़ो ॿधी पोइ हिकु घड़ीअ जी नज़र जहिड़े इंसाफ़ जे पुतले ते ॾिठी, हुननि सगड़ो ॿधो। हुननि जी नज़र इहे इंसाफ़ जे पुतले ते वञी पई। गोपीअ जे दिलि में दया अची आई। छो कयाई जो हुन कोड़े जे सॼे हथ जे खे सगड़ो ॿधी कुटी लप खणी उन जे वात में विधाई। हुन गोपियुनि उहो कोड़ीअ खे ॾिसी उनखे उहो सगड़ो ॿधो। उहो सगड़े ॿधण खां पोइ उनखे वात में कुटी जेके असां प्रसादी में ठाहींदा आहियूं उन वात में उन कुटी विधी। वात में कुटी विझण खां पोइ सदाशिव शंकर भोलेनाथ भंडारी जे अद्भुत कृपा सां हिकदमि उन जो कोड़ लही वियो। तॾहिं हू कोड़ जे उन गोपीअ खां पुछियो त भेण ही सगड़ो छाजो आहे? गोपीअ चयसि त इहो सगड़ो सदाशिव शंकर भोलेनाथ भंडारीअ जो हो, जो सभिनि जा मनोरथ पूरा कंदो आहे। पूरा करण वारो रिधियुनि सुधियुनि जो दाता। हिननि जी विधि हिन तरह आहे त सावण महीने जे पहिरें विर्त या चौथे सूमर ते शंकर भॻवान जो विर्त रखिजे। कणिक जे अटे जा 4 लड्डू ठाहिजनि। 4 लड्डू बराबरि हुजनि। उन मां हिकु भॻवान शंकर खे भेंट कजे, बाक़ी 3 लड्डू पाण में विराइजनि। कंहिं कुंवारी कन्या खे खां हैड रंग जो कचे सुट जूं 4 तंदियूं वटाए उनखे 4 कंडियूं ॾेई सगड़ो ॿधिजे। वरी कार्तिक महीने जे पहिरें ॾींहुं या चौथे सूमर ते शंकर महादेव जो विर्त रखिजे। साॻे मथे नमूने 4 लड्डू ठाहे हिकु शंकर भॻवान खे भेंट कजे, बाक़ी 3 लड्डू पाण में विराए प्रसादी करे खाइनि।
एतिरो ॿुधी इंसाफ़ जो पुतलो जेको पार्वती ठाहियो हो। माता पार्वती जो पुटु मोटी पंहिंजे माता वटि कैलाश पर्वत ते आयो। पार्वती पुछियसि त पुट तूं हितां कोड़ खड़ी करे वियो हुए, उन ई कोड़ी पारां तोतां कीअं लथो? इंसाफ़ जे पुतले माता जेके मुंड खां वठी पछाड़ी ताईं वार्ता जीअं जो तीअं करे ॿुधाई। पोइ पार्वती बि अहिड़े महापवित्र विर्त जो पालन कयो। शंकर भॻवान जो हुन सॻड़ो ॿधो पंहिंजे पुट लाइ, जेको बि सचे भाव सां, सचे निश्चय सां, सचे सिक श्रद्धा सां मथे महापवित्र विर्त जो पालन कंदो, उन खे मन जा सभई मनोरथ महारथ महादेव भोलेनाथ पाण पूरा कंदो। ही विर्त सभिनी सुखनि खे ॾियण वारो ऋषियुनि सिद्धियुनि जो दाता आहे। सभई प्रेम सां चओ भॻवान शंकर भॻवान की जय। सदाशिव। ही सूमर जी कथा हिते पूरी थी। मां तव्हांखे निवेदन कंदुसि त मुंहिंजो सनातन चैनल आहे सनातन प्रेमी चैनल ते तव्हां बेल आइकन दबाईंदा, सब्सक्राइब जो बटन दबाईंदा ऐं मूंखे उत्साह ॾियण लाइ मां ईअं सम्झंदुसि त तव्हां मूंखे सब्सक्राइब करे इहा तव्हां मूंखे दक्षिणा ॾिनी। इन करे मां चवंदुसि त सनातन प्रेमी खे कथाऊं तव्हां सनातन प्रेमी ते ॿुधिजो। हाणे 16 देवताउनि जूं कथाऊं तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। हीअ टीजड़ी खां पोइ ॿी कथा हुई सूमर जी। इन खां पोइ जीअं त्योहार ईंदा उन्हनि त्योहारनि अनुसार तव्हांखे कथा घर वेठे ॿुधण में मिलंदी। हिते कथा सपना नगर में 257 बि सपना नगर में कथा थींदी आहे ऐं रीटा गुरियाणी इहा कथा कंदी आहे, जेकी मुंहिंजी अर्धांगिनी आहे। बोल शंकर भगवान की जय। सदाशिव।